Welcome to Time News Studios. You are watching 1 PM Bulletin. पाकिस्तान में गुज़िरियल साल जी भेट में हिन साल करप्शन घटिजण बदिरां वधी वई। पाकिस्तान करप्शन बाबति 180 मुल्कनि जी फ़हरिस्त में 124 नंबर ते अची वियो। साल 2019 में पाकिस्तान 120 नंबर ते हो। ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल करप्शन बाबति रिपोर्ट जारी करे छॾी। रिपोर्ट में चयो वियो आहे त बदउनवानी जे लिहाज़ खां थियल दर्जाबंदी में पाकिस्तान 120 खां 124 नंबर ते हलियो वियो। 2018 में पाकिस्तान 117 जे रैंक ते हो। चीफ इलेक्शन कमिश्नर साहब, तव्हां आइन तहत हलफ खयो आहे, छा उन जी का अहमियत आहे? आइन तव्हां खे कमु करण जो इख्तियार ॾिनो आहे। तव्हां खे ख़बर आहे त रिवर्ट लेवल ताईं रूट लेवल ताईं इख्तियार मुंतकिल न करण सां छा थींदो आहे? सुप्रीम कोर्ट तरफ़ां बल्दियाती चूंडूं न कराइण ते इलेक्शन कमीशन मथां कावड़ जो इज़हार। अदालती हुकुम ते चीफ इलेक्शन कमिश्नर ऐं कमीशन जा मेंबर्स फौरी तौर ते पेश। ॿुधणी दौरान जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा रिमार्क्स ॾींदे चयो त बज़ाहिर इलेक्शन कमीशन फ़ारिग वेठी आहे। बल्दियाती चूंडुनि लाइ आइन में तरमीम करणी आहे त करियो। पार्लियामेंट असांजी बराबरि आहे। हिन वक़्तु ख़तरनाक सूरतहाल आहे। माण्हुनि इदारनि खे ॿार सम्झनि था। इलेक्शन कमीशन आज़ाद ऐं ख़ुदमुख्तियार इदारो आहे। पंहिंजी मौजूदगी ॾेखारे केरु तव्हां खे आइन ते अमल करण खां रोके थो त उन ख़िलाफ़ एक्शन खणो। बल्दियाती इदारा मुस्तक़बिल जी क़यादत पैदा करण लाइ नर्सरी जी हैसियत रखनि था। चीफ इलेक्शन कमिश्नर पंजाब में बल्दियाती इदारनि खे टोड़ण वारी सूबाई हुकूमत जे अमल खे गैर आइनी करार ॾेई छॾियो। सुप्रीम कोर्ट में बल्दियाती चूंडुनि बाबति ॿुधणी दौरान चीफ इलेक्शन कमिश्नर पेश। चीफ इलेक्शन कमिश्नर अदालत खे ॿुधायो त पंजाब हुकूमत तरफ़ां बल्दियाती इदारनि खे टोड़ण गैर आइनी हो। सूबाई हुकूमत हाणे नओं बल्दियाती कानून ठाहे वरितो आहे। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा चीफ इलेक्शन कमिश्नर सां मुख़ातिब थींदे चयो त छा तव्हां गैर आइनी क़दम ते पंजाब सरकार ख़िलाफ़ क़दम खयो? आइन ते अमल नथा कराए सघो त वाज़े ॿुधाए छॾियो। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा तरफ़ां ख़ैबर पख्तूनख्वा खे केपी सॾण ते चीफ इलेक्शन कमिश्नर मथां बि कावड़ जो इज़हार। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा चयो त तव्हां आइनी उहिदेदार आहियो। आइन में सूबे जो नालो मौजूदु आहे त पूरो नालो वठो। सूबे जे अवाम में नफ़रतूं पैदा न करियो। आपाशी खाते जी ज़मीनुनि तां कब्ज़ा छॾाइण खे बि कारोबार में तब्दील करण जो तरीक़ो। सखर में निजी कंपनी खे आपाशी खाते जी ज़मीनुनि तां कब्ज़ा छॾाइण जो ठीको ॾियण जो इंकशाफ। कंपनी खे 15 करोड़ 48 लख रुपयनि जो ठीको ॾियण बाद वर्क ऑर्डर बि जारी। सखर बैराज जे एक्सीएन तरफ़ां जारी कयल वर्क ऑर्डर में चयो वियो आहे त आपाशी खाते जी ज़मीनुनि तां कब्ज़ा छॾाइण लाइ कंपनी ऑपरेशन कंदी। आपाशी खाते जे अमलदार बि कंपनी जे अमलदारनि सां गॾु हूंदा। आपाशी खातो 2 सालनि ताईं ठीके जी रक़म अदा करण जो पाबंद हूंदो। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जे वकील पार्क लेन रेफरेंस में जरा लाइ हिकु भेरो ॿीहर मोहलत घुरी वरिती। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत में ॿुधणी दौरान जज आज़म ख़ान फारूक एच नाइक सां मुख़ातिब थींदे चयो त अॼोकी तारीख़ ते त तव्हांजो राज़ हो। तव्हां ॿुधाए छॾियो त कहिड़ी तारीख़ ॾियूं। अदालत फारूक एच नाइक जे मोहलत वारी इस्तदा मंज़ूर कंदे ॿुधणी 3 फरवरी ताईं मुलतवी करे छॾी। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं PPMPA मनी लॉन्ड्रिंग केस में हाज़िरी खां छूट लाइ दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत में ॿुधणी दौरान नैब जो शाहिद बि पेश थियो। बेनज़ीर भुट्टो शहीद ऐं अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी न्याणी बख़्तावर भुट्टो ज़रदारी जी शादीअ जूं तक़रीबूं जारी। मेहंदी जी रस्म में घोट ऐं कुंवार जे वेझनि माइटनि जी शिरकत। ज़रियनि जो चवणु आहे त मेहंदी जी रस्म में पहुतल महिमाननि खे बिरयानी, कोरमो, फ्राइड चिकन ऐं हलवो पेश कयो वियो। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी महिमाननि सां गॾु वक़्तु गुज़ारियो। बख़्तावर भुट्टो ज़रदारी ऐं महमूद चौधरी जो निकाह सुभाणे थींदो। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी भेण जी शादी जी वाधायूं ॾींदड़नि जा थोरा मञिया।
बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त कोरोना सबब तकरीबुनि में घटि महिमाननि खे दावत ॾिनी वई आहे। इस्लामाबाद, लाहौर ऐं लाड़काणी में बि वलीमो थींदो। सुई सदरन गैस कंपनी सभ खां वधीक गैस पैदा कंदड़ सिंध में गैस जी खोट खे फितरी मसलो करार ॾेई छॾियो। सिंध हाई कोर्ट में गैस बहरान ख़िलाफ़ दरख़्वास्त ते जवाब जमा कराईंदे SSGC इंतज़ामिया जो चवणु आहे त सियारे जी मुंद में गैस जी खपत वधीक ऐं पैदावार घटिजी वेंदी आहे। घरेलू वाहिपेदारनि, सनतुनि, दुकाननि ऐं CNG स्टेशन्स जा कनेक्शन्स हिक ई लाइन सां ॻंढियल आहिनि। ॿुधणी दौरान दरख़्वास्त गुज़ार मौक़िफ़ इख़्तियार कयो त सिंध 68% गैस पैदा करे थी, तंहिं करे गैस ते सभ खां पहिरीं हक़ बि सिंध जो ई आहे। सुई सदरन गैस कंपनी जे जवाब ते दरख़्वास्त गुज़ार खां ॿीहर जवाब तलब। सिंध में रुगो 30% खां वधीक हाज़िरी वारनि स्कूल्स खे सिस्टम में रखियो वेंदो। जिन इलाइक़नि में ज़रूरत खां वधीक स्कूल्स आहिनि उते गैर ज़रूरी स्कूलनि खे ॿियनि स्कूलनि में ज़म करण जी कोशिश कई पई वञे। तालीम वारे सूबाई वज़ीर सईद गनी जो स्कूल्स जी पॉलिसीज़ जे जाइज़े बाबति थियल इजलास दौरान ॻाल्हियूं। सईद गनी चयो त घोस्ट स्कूल्स खे सिस्टम मां निकाल करे बाद में उन्हनि जा वसीला फ़ाल स्कूलनि में इस्तेमालु कया वेंदा। लोकल गवर्नमेंट खाते जो सेक्रेटरी अदालती हुकुम बावजूद पेश न थियो। सिंध हाई कोर्ट तरफ़ां रोलू कुतनि जे आज़ार ख़िलाफ़ केस ते ॿुधणी दौरान सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट ते कावड़ जो इज़हार। केस ईंदड़ ॿुधणी ते अॻु भराई रिपोर्ट सूदो पेश थियण जो हुकुम। अदालत रिमार्क्स में चयो त बल्दियात खाते जो सेक्रेटरी रोलू कुतनि लाइ शेल्टर होम्स बाबति आगाह करे बाय लॉज़ फ्रेम थींदा त मसइलो हल थी वेंदो। DMC मलीर रोलू कुतनि जे आज़ार बाबति अॻु भराई रिपोर्ट अदालत में पेश करे छॾी। केस ते ॿुधणी 13 मार्च ताईं मुलतवी। गवर्नर हाउस की गाड़ी, ये कुत्ता जो है घुमा रही है। गवर्नर हाउस की गाड़ी, ये नंबर है गाड़ी का, और ये कुत्ता बैठा है। और कुत्ते का प्रोटोकॉल भी देखें जी। कराची में गवर्नर हाउस मां निकिरंदड़ सरकारी लैंड क्रूज़र में कुत्ते जो प्रोटोकॉल सां सह वीडियो साम्हूं अची वई। कुत्ते गाड़ी जी दरीअ मां ॿाहिरि निकिरी मौसम जो बि मज़ो वरितो। हिफ़ाज़त लाइ पुलिस जी मोबाइल बि गॾु हलंदी रही। ॿी गाड़ी में सवार PP अॻवान सूबाई वज़ीर तैमूर तालपुर वीडियो ठाहे सोशल मीडिया ते अपलोड करे छॾी। गवर्नर इमरान इस्माइल जो चवणु आहे त गाड़ी में फैमिली बि सवार हुई। वीडियो ठाहे गैर इख़लाक़ी हरकत कई वई आहे। शागिर्द यूनियन जी बहाली लाइ जिदोजहद कंदड़ ॾियामशोरो वासी नौजवान सनाउल्ला चांडियो लाहौर मां दोस्तनि समेत गिरफ़्तारीअ बाद गुम। नौजवान सनाउल्ला अमन जे वालिद जो चवणु आहे त लाहौर पुलिस सनाउल्ला ऐं संदसि दोस्तनि खे गिरफ़्तार करण बाद गुम करे छॾियो आहे। सनाउल्ला इस्लामाबाद यूनिवर्सिटी में शागिर्द यूनियन जी बहाली लाइ सरगर्म रहियो हो। हाला वेझो 4 ॾींहं अॻु घर भातियुनि सां कावड़जी निकितल नारी जो सिंधू दरिया मां लाश वारसनि पोस्टमार्टम खां इनकार करे छॾियो। पुलिस मौजिब खाणोट वासण कौसर ख़ासि खेली जो लाश सिंधू दरिया मां मिलियो आहे। वारिस केस दाख़िल कराइण लाइ नाहिन आया। वारसनि जो चवणु आहे त नारी कौसर ख़ुदकुशी कई आहे। डोकरी वेझो हफ़्तो अॻु गुम थी वियल नीगर जो राड शाख वटां फाहो खाधल लाश। पुलिस 16 वरनि जे साबिर शहर जो लाश अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। वारसनि जो चवणु आहे त असांजी कंहिंसां बि दुश्मनी नाहे, नीगर खे क़तलु कयो वियो आहे।